बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तेल के दर जो जेकॾहिं का कानूनी गुंजाइश आहे त पोइ भले तहलको थिए बिरशा। इहो अर्ज़ु कंदासीं बिलावल साहब खे, कयूं था अर्ज़ु कयूं था, ऐं ख़ुशूसन जमील साहिन खे अर्ज़ु कयूं था त असांजे तक जा अॻुवाण बि आहिनि ऐं असांजा मौसन बि रहिया आहिनि सदाईं। उहे ज़ाती कोशिशि वठी जे असां हिन साथ में असां सां गॾु रहंदा त असांखे ख़ुशी थींदी। ॿिया जेके बि सिंध असेंबली जा मेंबर साहिबान आहिनि उहे सभई दिलचस्पी वठी ऐं हिन में असांखे कोशिशि कंदा गॾिजी, ख़ुशी थींदी असांखे। ऐं दरगाह जे हवाले सां भिरशा टाउन कमेटी, भिरशा यूनियन इलाही अहमियत रखे थी। यकीनन ओलिया आहिनि दरगाह जे हिसाब सां, हर हिसाब सां जेकॾहिं असांजी मदद कंदा त असांखे ख़ुशी थींदी। पाण अच्छा, भिरशा खे तेल के थियण खां पोइ कहिड़ियूं सहूलियतूं मिली सघनि थियूं भिरशा खे? तेल के थियण ते अगरि तेल को भिरशा थी वञे त पोइ कहिड़ियूं सहूलियतूं मिलनि? भिट इहो शहर आहे एॾो वॾो, हुनखे तेल के जो दर्जो ॾियणु खपे। हा, बिल्कुलु ॾियणु खपे। उन में इहो आहे त अहिड़ो ई सियासी इशू कोन्हे। भिरशा जे दरगाह जे हिसाब सां त जेके पंहिंजा मेंबर साहिबान या अथॉरिटीज़ जेके बि आहिनि सिंध गवर्नमेंट जा, उन में ॾियणु खपे। सुठी ॻाल्हि आहे।